जी सुना छो तव्हां ॾिसो पिया हे सॼा अज़ीम उस्ताद आहिनि उस्ताद जेके माज़ी में हिननि जूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि सिंध जे लाइ बहितरीन हिकिड़ा सुठा इंजीनियर डॉक्टर ब्यूरोक्रेट पैदा कया पर अॼु हे हिन उमिरि जे ॾहाके में हिते कराची प्रेस क्लब ते पंहिंजे मुतालबनि जे लाइ अॼु गॾु थिया कफ़न पाए गॾु थिया आहिनि केॾी इहा बेहस क़ौम आहे जंहिंजा अज़ीम अॻवान साबिक़ा उस्ताद पंहिंजे हक़नि जे लाइ कराची प्रेस क्लब ते सरापा ते विया आहिनि ऐं हुकुमरान अंधा ॿोड़ा गूंगा निंड में सुता पिया आहिनि ऐं हुकूमत जे आला अमलदारनि खे गुज़ारिश थो करे खुदारा फौरी तौर ते हिन शइ जो नोटिस वठो। मैं बिलावल भुट्टो ज़रदारी से मुखातिब होकर कहता हूँ कि आज सिंध के वो अजीम साबिक़ा असातिज़ा जिनकी उम्र किसी 90 साल है, किसी 80 साल है, किसी की 65 साल है, अपने हुकूक के लिए कराची प्रेस क्लब पे बैठे हैं कि इनका हक ये है कि इनको ग्रुप इंश्योरेंस दिया जाए क्योंकि इनका तनख्वाह से हर महीने ग्रुप इंश्योरेंस कटी जाती है। देखो ग्रुप इंश्योरेंस जब 20 साल कटती है तो ऑटोमेटिक मैच्योर हो जाती है, लेकिन सिंध के सारे मुलाजमिन की तरह इन रिटायर असातिज़ा को या जो मुख्तलिफ महकमे के रिटायर इधर बैठे हैं हमारे मोहसन उनको नहीं दिया जा रहा। खुदा आप फौरी तौर पे इस भूख हड़ताली कैंप का नोटिस दें। मुझे तो अभी भी साईं वाले ने बताया है कि हम जब तक हमारे मुतालबात तस्लीम नहीं होंगे तो हम यहाँ से नहीं जाएंगे। एक तो उनका मुतालबा है ग्रुप इंश्योरेंस, इनको जो मर जाते हैं, दुख की बात है सिंध के मुलाजमिन जो मर जाते हैं उसके वर्षा को तो ग्रुप इंश्योरेंस दिया जाता है, जब वो हयात होते हैं या रिटायर होने से पहले उनको नहीं मिलता। कितनी बड़ी दुख की बात है। बाकी 3 सूबे जब कोई भी मुलाजिम रिटायर होता है तो उनको हुकूमत अदायगी करते हैं। उसके बाद बेनियुल फंड हर मुलाजिम का हक है और बेनियुल फंड रेवेन्यू खातों को उसके पास है। हम तो कहते हैं जिस महकमे का मुलाजिम हो बेनियुल फंड के इख्तियार उसको दी जाए। 2022 10% दूसरे सूबों को मिला लेकिन सिंध के पेंशन को नहीं मिला, ये तो जुल्म है। पेंशन इस्लाहत के नाम पे जो कानून बनाया गया उसको ख़त्म किया जाए और इनकी तनख्वाह में इजाफा किया जाए। और मैं तो हुकूमत को कहूँगा ये अब उस स्टेज में जो इनको जितनी भी सेहत की सहूलियात है इनको फ्री होनी चाहिए। हकीकत में तो ये होना चाहिए, लेकिन बड़े दुख की बात है कि ये मेरे सिंध के रहनुमा वो वज़ीर रहनुमा जिन्होंने पूरी ज़िंदगी अपने महकमे को दी, आज 90 साल की उम्र में भी अपने हुकूक के लिए ये प्रेस क्लब में बैठे। खुदारा इनके जितने भी जायज़ मुतालबात हैं उनको हल किया जाए। आऊँ हिन मौक़े सिंध जे सभिनी उहे मुलाज़िम जेके हींअर सर्विस पिया कनि, हक़ीक़त में ही कमु त उन्हनि जो आहे जेके हींअर नौकिरी पिया कनि उन्हनि जो पघार कटिजे पियो। पर सलाम आहे हिननि अज़ीम अॻवाननि खे, हिननि अज़ीम इंसाननि खे जेके उमिरि जे हिन स्टेज में कफ़न पाए कराची प्रेस क्लब पे वेठा आहिनि त असांखे ग्रुप इंश्योरेंस ॾिनो वञे। ग्रुप इंश्योरेंस हर महीने हर सरकारी मुलाज़िम जो कटियो वेंदो आहे, पर ॾुख जी ॻाल्हि आहे त जेके सॼी जेके मुलाज़िम तंज़ीमूं आहिनि उहे अलाए छो पंहिंजे हक़नि जे निकिरण जे लाइ ॿाहिरि तयारु न आहिनि। जॾहिं त KPK बलोचिस्तान पंजाब गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर में जेके बि मुलाज़िम आहिनि जॾहिं बि कोई एहतजाज थींदो या इस्लामाबाद में त उहे लखनि जी तइदाद में गॾु थी वेंदा आहिनि पंहिंजे हक़ जे लाइ। पर ॾुख जी ॻाल्हि आहे हे जेके असांजा बुज़ुर्ग असांजा मोहसिन असांजा रहनुमा हे कराची प्रेस क्लब ते उन्हनि सरकारी मुलाज़िमनि जे लाइ वेठा आहिनि। सिंध जे 40 लॻभॻि खाता आहिनि, उन जी नुमाइंदगी पिया कनि। पर वॾी ॾुख जी ॻाल्हि आहे, सच पुछो त रोअणो थो अचे त को बि जेको हाज़िर मुलाज़िम सर्विस आहे उहो हिते न आयो आहे। ऐं सिंध जे सभिनी चाहे उस्ताद हुजनि के बि महकमे सां तालुक़ रखंदड़ हुजनि उनखे अपील थो करे खुदारा ही तव्हांजा उस्ताद आहिनि, ही तव्हांजे
जेको मुस्तक़बिल अॼु जंहिं मंज़र ते तव्हां आहियो हिन जे करे इहो हिन जे बदौलती इहो ख़ुदा हिन वटि अचो ऐं हिन जी हौसला अफ़ज़ाई करियो। ऐं सोशल मीडिया ते दुनिया में हींअर वॾी में वॾो पंहिंजे मसइलनि खे हल करण जो हथियार सोशल मीडिया ऐं सोशल मीडिया में बि हिन जी सपोर्ट करियो त जीअं हिन सां गॾोगॾु जेके तव्हांजा ग्रुप सबियत बेनुल फंड जा मसइला हल थी सघनि। सलाम हिन माण्हू खे हिन बहादुरनि सां जेके पंहिंजी मदद पाण तहत हिते कराची प्रेस क्लब ते टेंट लॻाए बैनर हणी पंहिंजे घरां पेंशन जे पघार मां हिनखे माक़ूल हिकिड़ी पेंशन मिले थी। तव्हांजी नुमाइंदगी पर तव्हां ते इहो फ़र्ज़ु थो पैदा थिए त तव्हां पंहिंजे हिननि अज़ीम इंसाननि जी हिननि अज़ीम भेनरुनि जी जेके उमिरि जे हिन हिसे में बि तव्हांजे हक़नि जे लाइ कराची प्रेस क्लब ते कैंप क़ाइमु कई आहे। साईं वारा तव्हां ॾिसी सघो था त कफ़न पाया आया आहिनि। मुंहिंजो साईं मोहसिन साईं मोहम्मद सिद्दीक़ हीउ तमामु हिकिड़ो बहादुर उस्ताद हो। साईं अताशा मुंहिंजो मोहसिन वेठो आहे। हिकु काफ़ी दोस्त असांजा वेठा आहिनि जेके तव्हां ॾिसो पिया। ख़ुदा अचो हिन जो तव्हां साथ थी ॾियो। ॾिसो हीअ शयूं सभिनी ते अचणियूं आहिनि। हीअ रिटायरमेंट हिकिड़ो फितरी अमल आहे। 60 साल खां पोइ हिकिड़ो कानून आहे माण्हू रिटायर थींदो आहे पर माण्हू पंहिंजी हक़नि तां पंहिंजी जदोजहद तां ज़िंदगी जेसि ज़िंदगी आहे तॾहिं रिटायर न आहे थींदो। साईं अब्दुल लुंड वेठो आहे। साईं शम्स माज़ी जो गस्ता जो सिंध जो सदर अॼु उहो बि तव्हांजे साईं गुलाम मुस्तफ़ा माज़ी जो बहादुर गस्ता जो सिंध जो सदर हुयो। मूं हुन जूं महिनतूं बि ॾिसियूं सिंध उस्ताद अॼु बि ॾिसो हीउ उमिरि जो हीउ बि हिसो आहे जे हे तव्हांजे हक़नि जे लाइ कराची प्रेस क्लब ते वेठा आहिनि। ख़ुदा सिंध जे हर सरकारी मुलाज़िम ते इहो हक़ थो पचे नाइब कासद खां वठी करे 22 ग्रेड ऑफिसर ताईं त हिन जे ॿियो नथा करे जो भला हिन जे प्रेस क्लब ते हली हिन सां दिलि जी हमदर्दी करियो हिन सां गॾु वियो त सही न त घटि में घटि हिननि खे बि इहो अहसासु थींदो त पोइ असांजा शागिर्द को बि सिंध महकमे जो मुलाज़िम हिते हिननि वटि हली आयो आहे। ॾिसो घर वेठे कॾहिं मसइला हल न थींदा। मसइलो हिन मुल्क मंझि हिन सूबे में पंहिंजे हक़नि जे लाइ विढ़णो पवंदो आहे निकिरणो पवंदो आहे। उनजे लाइ मिसाल वठो तव्हां हिननि अज़ीम अॻवाननि जो जिन माज़ी में वकील पैदा कया जज पैदा कया। अॼु जेको वज़ीर अला सिंध वेठो आहे न हिन कुर्सीअ ते उहे पैदा कया। बेनज़ीर भुट्टो साहिब आहे जहिड़ी अज़ीम लीडर उहा बि हिन पैदा कई। अॼु सिंधी उहे औरतूं हिन सिंध जी खे फ़ख्रु आहे त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ॿ दफ़ा पाकिस्तान जी वज़ीर आज़म थी उनजो पुटु बिलावल भुट्टो दरदारी। तव्हां ॾिसो हे सिंधी औरतूं हे सिंध जूं औरतूं हिन रोडनि ते वेठियूं आहिनि। कंहिंजी 65 साल उमिरि आहे कंहिंजी 70 साल उमिरि आहे कंहिंजी 90 साल उमिरि आहे। पार्टी क़यादत खे इन शइ जो फौरी नोटिस वठणु घुरिजे। ऐं ख़ासि करे आउं हुतां प्रेस क्लब कराची जे सहाफ़ियुनि खे गुज़ारिश कंदुसि त ख़ुदा हे सिंध जे कुंड कुर्छ मां हे उस्ताद हिन कराची प्रेस क्लब ते इन जे करे छो त हिननि पूरी सिंध में हीअ जॻह मुंतख़ब कई आहे त हिते असांजे दर्दनि जो दरवान थींदो। हिते असांजे मसइलनि खे हल करण लाइ उजागर कयो वेंदो। हिते असांजे मसइलनि खे हल करण जे लाइ अहिला ऐवाननि ताईं पहुचायो वेंदो। उनजे करे हे कराची प्रेस क्लब ते अची गॾु थिया। उन्हनि जे लाइ साफ़ी दोस्तनि खे ऐं गुज़ारिश कंदुसि त हिन जे मसइलनि खे हिन जे मुतालबनि खे ऐवाननि ताईं पहुचाइण जे लाइ तव्हां कोशिशि वठो त जीअं हिननि जा जल्दी मसइला हल थी वञनि। मुंहिंजूं हमदर्दियूं सिंध उस्ताद बरादरी जे तरफ़ां मुंहिंजूं हमदर्दियूं मुंहिंजूं मोहबतूं हिन अज़ीम उस्ताद जे लाइ आहिनि जेके मुंहिंजा मोहसिन बि आहिनि। ईअं सम्झो त मुंहिंजो लफ़्ज़ आहिनि जे हुनजे शान मान में चवां हे अज़ीम आहिनि। पर मूंखे हींअर ई ख़बर पई वेठो हुउसि सेक्रेटरी में त सोशल मीडिया ते कंहिं दोस्त पोस्ट रखी जीअं मूं हींअर ॾिठो त उते मूं सेक्रेटरी खां मोकिलायो त वञा थो मुंहिंजा मोहसिन वेठा आहिनि प्रेस क्लब ते उॾां थो वञा अचे हिते हाज़िर थियुसि इनशाला इहा हाज़िरी क़बूल पए।
अॼु बि हिन सां गॾु सुभाणे बि हिन सां गॾु परीं बि गॾु इनशाला अलाह कंदो तेसि ताईं मसइला हल थींदा ऐं हिकु दफ़ो ॿीहर सॼे सभिनी सरकारी मुलाज़िमनि ख़ासि तौर ते उस्ताद बिरादरी खे अपील कंदुसि त ₹5 ख़र्च करे पंहिंजे घर खां घर छॾे भले चां तव्हां जेकवा जा हुजो तव्हां कशमोर जा हुजो तव्हां कारूंझर जा हुजो तव्हां किथे जा बि हुजो कराची जा हुजो पर हिन जे ॿियो नथा करियो त हिन जी हौसला अफ़ज़ाई लाइ हिन जे मोहबत में भला हिन जा जेकॾहिं शागिर्द आहियो छो त उस्ताद पंहिंजे पीउ खां वधीक हैसियत थो रखे उन जे निस्बत सां तव्हां सभिनी खे हिते ज़रूरु हिन सां हमदर्दी करणु चाहिए खपे त हे बि ख़ुशि थींदा हिन जी दिलि वधंदी त सिंध जा उहे सरकारी मुलाज़िम जेके हींअर नौकिरी आहिनि उहे असां हली आया तव्हांजी महिरबानी अलाह करे ख़ुशि हुजो